घिड़ी मुंहिंजे ॾेरनि मूं ते हमिलो कयो आहे। अब्दुल हमीद उर्फ अटल, अनीस, अज़ीज़, इन्हनि मूं ते क़ुरान जा वास्ता विधा आहिनि, क़ुरान खया आहिनि त मूंखे न छॾियो अथनि। 25 सालनि खां वठी मूंसां ज़ुल्म कंदा आया आहिनि, तशदुद कंदा आया आहिनि, मूंखे धक कया अथनि। मां क़ुरान शरीफ़ में वञी लिखी आहियां त बि मूंखे न छॾियो अथनि। क़ुरान जा न्याणियुनि जा वास्ता मुंहिंजे बचनि खे धक हयां अथनि, मूंसां ज़ुल्म कयो अथनि। मां बेहोश थी वई आहियां, मूंसां ज़ुल्म कयो अथनि, मूंखे धक कया अथनि। मुंहिंजे मुड़ुस खे बि ख़तरो आहे, उनखे गोलियुनि जा इन जा जानी ख़तरो आहे, धमकियूं था ॾियनि असां मारींदासीं ॿिन्हिनि ज़ाल मुड़ुसनि खे। मूंसां कहर कयो वियो आहे। 25 सालनि खां वठी मुंहिंजी न्याणियुनि सां ज़्यादती कई वई आहे। अब्दुल हमीद उर्फ अटल, अज़ीज़, अनीस ऐं अज़हर उन पहिरियों दर बंदि कयो आहे। मूं वञी क़ुरान शरीफ़ कयो आहे त बि मूंखे न छॾियो अथनि।